नाज़रीन, शायरी में पाण मञाईंदड़ शायर अब्दुल करीम पली जी 29वीं वरसी मल्हाई पई वञे। तफ़सील हिन रिपोर्ट में। सिंधी ॿोली में जिन शाइरनि पंहिंजे मुख़्तसिर पर नफ़ीस कलाम वसीले माण्हुनि जूं दिलियूं मोहे वरितियूं, अब्दुल करीम पली जो नां अहिड़नि ई आङुरियुनि ते ॻणिजंदड़ शाइरनि मां हिकु आहे। अब्दुल करीम पली घराणे जे चङे मुड़ुस ख़ान साहब अतामुद्दीन पली जे घर में 27 जनवरी 1940 ईस्वी ते जनम वरितो। हिन घर अॻिते हली नाले वारो अदीब, शाइर, मेहमान नवाज़ एराजन जो राणो बि सजण लॻो। 70 वारे ॾहाके खां अॻु मकानी चूंडुनि में हिसो वठी सियासी मैदान में लथो ऐं चूंडुनि में उमरकोट ऐं छाछरो जे तक तां आज़ाद उम्मीदवार जी हैसियत में कामयाब थी MP चूंडियो। 1976 ईस्वी में पाकिस्तान पीपल्स पार्टी टिकट तां MP चूंडियो ऐं हुन उथंदे ई पंहिंजे बाशूर नुमाइंदो हुजण जो अमली सबूत ॾींदे सिंध हुकूमत खां उमरकोट में बॉयज़ कॉलेज मंज़ूर कराई, जंहिं बाबति शायदि अॼु बि कंहिंखे इहा ॼाण न हुजे, छो त हुन कॾहिं बि फलाही कमनि में पंहिंजो नालो कमु न आंदो, न ई को बोर्ड या तख़्ती लॻराई। सियासत जे मैदान में पाण मञाईंदड़ अब्दुल करीम पली सखी दिल, मेहमान नवाज़ अदीब ऐं भलोड़ शाइर पिणु हो। हुन कया सांग, सावण ऐं चंड चेहरा पिनी जहिड़ा किताब सिंधियत जे झोल में विधा। हुन पंहिंजे इदारे नवाए अदब तरफ़ां पंहिंजी हयाती में 2 किताब पिणु छपराया। संदसि शाइरी नालेवारनि रागिन आबदा परवीन, सिंगार अली सलीम समेत ॿियनि केतिरनि ई रागिन ॻाए उनखे अमर करे छॾियो आहे। अब्दुल करीम पली जी शाइरी समेत हुन जी हर ख़ूबी संदसि शख़्सियत जी बहितरीन अक्कासी करे थी।